अस्सलामुअलैकुम दोस्तों, आहियां गमशाद अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब चैनल। त दोस्तों, सभ खां पहिरीं तव्हांखे मां पंहिंजे चैनल ते भलीकार चवंदुसि त कंहिं दोस्त मूंखे कमेंट्स में चयो त तव्हां ठाठा टीवी ते जेके गाना आहिनि उन जा थंबनेल कीअं ठाहींदा आहियो। तव्हां ॾिसी सघो था अहिड़ा थंबनेल तव्हां कीअं ठाहींदा आहियो, सो हिन वीडियो में तव्हांखे मां मुकमल ॿुधाईंदुसि। हिन वीडियो खे आख़िर तक ॾिसिजो। लाइ तव्हांखे सिर्फ़ु 4 एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी। तव्हां पहिरियों डाउनलोड करे वठो। हिकु आहे पिनिस्टर्स ऐं हिकिड़ी आहे ऐं हुन खां पोइ पिक्सल लैब, पिक्सल आर्ट ऐं क्रोम ब्राउज़र। 4 एप्लीकेशन तव्हां प्ले स्टोर तां डाउनलोड करे वठो। यकीन तव्हां वटि हूंदियूं। त चलो वीडियो खे शुरू कयूं था। सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक करियो जीअं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे सभ खां पहिरियां मिली सघे। त दोस्तों, सभ खां पहिरीं तव्हां पिनिस्टर ऐप ओपन कयो ऐं उन खां पोइ तव्हां कहिड़ी बि पिक्चर डाउनलोड करियो। मिसाल तौरु आउं हिते या हिकिड़ी पिक्चर या हिन खे डाउनलोड कयां थो। 3 टुकड़नि ते आणी ऐं डाउनलोड ते क्लिक कयो या थी वेंदी डाउनलोड ऐं उन खां पोइ तव्हां पंहिंजो क्रोम ब्राउज़र खोलियो, हिन ओपन करियो ऐं इन ते नओं टैब ते क्लिक कराए उन खां पोइ तव्हां हिते सर्च कंदा BG रिमूव। दोस्तों, तव्हां ने बैकग्राउंड रिमूव कंदा हिते ऑनलाइन रिमूव कंदा BG रिमूव ते ऐं BG रिमूव वेबसाइट तव्हां क्लिक करियो। उन खां पोइ तव्हां हिते ऑप्शन ईंदो ब्लू अपलोड इमेज, हिन ते क्लिक कंदा ऐं हिते जेकी तव्हां पिक जेकी डाउनलोड कई उहा पिक तव्हां सिलेक्ट कयो ऐं उन खां पोइ हीअ जेको आहे 5 सेकंड में ई बैकग्राउंड रिमूव थी वेंदो। ठीकु है। उन खां पोइ तव्हां हिन खे डाउनलोड कयो ऐं डाउनलोड करण खां पोइ तव्हां वरी हिते सर्च कंदा बैकग्राउंड। दोस्तों, तव्हांखे जंहिंमें जेको तव्हांखे पसंदि अचे उहो बैकग्राउंड तव्हां हिते सर्च करे डाउनलोड करे वठो। काफ़ी सारा बैकग्राउंड तव्हांखे हिते मिली वेंदा जंहिंमां तव्हां ॾिसी सघो था ऐं इमेज ते क्लिक कंदासीं हिते सभु बैकग्राउंड अची वेंदा हर कैटेगरी जा ऐं तव्हांखे जेको हुन मां बैकग्राउंड सही लॻे तव्हां डाउनलोड करे बैक अचो। ठीकु है। ऐं तव्हां डाउनलोड करायोसि, हुन खां पोइ डेटा बंदि कयो। ठीकु है। बसि एतिरो ई कमु हो। हुन खां पोइ तव्हां हाणे पिक्सल आर्ट खे ओपन कंदा। पिक्सल आर्ट डाउनलोड करे वठो, नओं अपडेट करे वठो। इंतहाई आसान तरीक़ो आहे। सो पिक्सल आर्ट ओपन कंदासीं ऐं प्लस जे आइकन ते क्लिक कंदासीं। हुन खां पोइ तव्हांखे हाणे सिर्फ़ु तव्हां 2 सेटिंग करिणियूं आहिनि। ठीकु है। तव्हां को बैकग्राउंड खणो जेको तव्हां डाउनलोड कयो आहे ऐं आउं खणी वठां थो। हुन खां पोइ टूल्स ते क्लिक करियो ऐं क्रॉप ते क्लिक करियो। हुन खां पोइ तव्हां रेशो 16:9 जो रखो यूट्यूब जो ऐं हुन खां पोइ तव्हां एड फोटो ते क्लिक करियो। हुन खां पोइ तव्हां जेको फ़ोटो डाउनलोड कयो हुनखे तव्हां एड करिजो। ठीकु है। त दोस्तों, फ़ोटो खे थोरो अञा एडजस्ट कंदासीं ऐं फिट करे रखी हुन खां पोइ तव्हां हिते थोरो सही रखी हुन खां पोइ तव्हां कटआउट ते क्लिक करियो। हुन खां पोइ ब्रश ते क्लिक करियो, हिन खे थोरो सॼो कलर करे हुन खां पोइ वरी तव्हां कैपेसिटी घटायो, हिन खां पोइ वरी कैपेसिटी घटायो। ठीकु है। नंबर वार सां कंदा वञो ऐं हेठि तव्हांखे जेको न आहे करिणो कलर। ठीकु है। असांजी छॾी ॾियणो आहे ऐं हुन खां पोइ तव्हां ॾिसी सघो था कहिड़ो ज़बरदस्त अची वियो आहे। हुन खां पोइ हुन कंदासीं गैलरी में सेव करण खां पोइ हाणे तव्हां ईंदा पिक्सल लैब में ऐं पिक्सल लैब में सिंधी फाउंट तव्हां वटि लाज़मी हुजनि ऐं जेकॾहिं तव्हां वटि आहिनि त को मसइलो न आहे। ठीकु है। जेकॾहिं न आहिनि त वीडियो लिंक तव्हांखे मिलंदी डिस्क्रिप्शन में। सिंधी फाउंट किथां मिलंदा सो तव्हां डाउनलोड करे वठो। हुन खां पोइ हुन साइज़ ऐं हितां हुन उहा पिक खणंदासीं जेकी असां पिक्सल आर्ट में एडिट कई हुई। हुन खां पोइ हुनखे रखंदासीं ऐं तव्हां हिते हिन पंहिंजे वरी प्लस जे निशान ते तव्हां क्लिक करियो ऐं तव्हां पंहिंजे चैनल जो जेको लोगो हुजे सो खणो ऐं तव्हां उहो चैनल जो लोगो खणी थो अचां कढायो हुयो। ठीकु है। ठाठा स्टूडियो आणा थो पंहिंजे चैनल लाइ सब्सक्राइब करे वठिजो। ठीकु है। तव्हां हुनखे किथे तव्हां हुनखे सेट करियो ऐं के कुंड पासे में सही रखी ऐं हुन खां पोइ तव्हां वरी टेक्स्ट ते क्लिक करियो ऐं हिते तव्हां जेको लिखणु चाहियो था जंहिंजे बारे में थंबनेल ठाहियो था उन जो हिते लिखंदा ऐं हिते आउं लिखंदो सनम सुहिणो हुजे साकी पीअण वारा किथे कुटंदा। सो तव्हां त हुनखे को फाउंट था ॾेई वठो ऐं हुन फाउंट ॾेई वठंदो। काफ़ी सारा उर्दू फाउंट आहिनि, ख़बर नथी पए। त दोस्तों, तव्हां हिन तरीक़े सां फाउंट ॾेई हुन खां पोइ तव्हां हुनखे थोरी ब्राइट रोशनी थोरी थंबनेल जी घटाइजो ऐं हुन खां पोइ हुनखे थोरो शोदार करियूं था। ठीकु है।
स्ट्रोक कंदासीं, उन खां पोइ हुन थोरो अखरनि खे थोरो कंदासीं पोयां बैकग्राउंड। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसी सघो था इन तरीक़े सां तव्हां बिल्कुलु आसानी सां ठाहे सघो था। सो तव्हां ॾिसी सघो था। ऐं हिन खे मां ॾेई थो वठां, ठीकु है। सो तव्हां ॾिसी सघो था, ॿिन्ही जो तव्हां डिफरेंट रखी सघो था पंहिंजी पसंदि जे मुताबिक़। ऐं हिन खे आउं को सुठो ॾेई वठां फ़ॉन्ट। तव्हां ॾिसी सघो था हाणे जेको आहे तव्हांजो थंबनेल ॾिसण लाइक़ु थी वियो। उन खां पोइ तव्हांखे विक्टर मिली वेंदा जाम गूगल जा। तव्हां को बि विक्टर डाउनलोड करे वठो, ऐं सुपर हिट थो हणांसि। अहिड़ा तव्हां गूगल जा जाम मिली वेंदा, तव्हां डाउनलोड करे वठो। सो इहा बि अॼोकी वीडियो कीअं लॻी, मुंहिंजो कीअं पसंदि आई हूंदी।